माता मुड़स माण्हू हा मां मुड़स माण्हू अहिड़े आशिक माण्हू शादियूं कंदा आहिनि सुख जे लाइ। मूं बि शादी सुख जे लाइ कई। मूंखे कहिड़ी ख़बर त ही मूंखे जेको सुख मिलंदो उहो ई हो। थाम धोई अञा मस ते पहुतो आहियां, वरी हिन जी सफ़ाई करणी पवंदी, वरी कमरे जी सफ़ाई करणी पवंदी, बुहारो बि मां ॾियां, थाम बि मां मलियां, वरी चवंदी कपिड़ा बि तूं धो। राणी राणी कॾहिं सुधरंदी इरादो बि अथई या दिलि ई नथी चवई। रुगी ॻाल्हाईंदुसि त कमु केरु कंदो? हा भाई हिननि खे बि छॾे वठां। असांजे मुल्क में मिट्टी त एतिरी आहे जो सॼो ॾींहुं उॾे थी, शाम जो वरी वापसि परावन घरनि में। सुबुह जो उथां त थाम तिफा हर मिट्टीअ में। सम्झ में ॻाल्हि नथी त मिट्टी अचे किथां थी। केतिरो कमु करे केतिरो कमु कयां। नालो माइटनि मूं ते आशिक़ रखियो, मां आशिक़ थियुसि, पर आशिक़ चवनि था मजबूर हूंदो आहे। साल अॻियां मजबूर थी हाणे त मूंखे उहो कलाम यादि थो अचे गुलाम हुसैन उमराणीअ जो। मजबूर आशिक़ मजबूर भली केॾो बि कंथार हुजे, राणीअ जो सलामी हूंदो, हुस्न जो सलामी हूंदो, केॾो बि कंथार हुजे। राणीअ जो सलामी हूंदो, सूंह जो सलामी हूंदो, भली को होतार हुजे। मजबूर आशिक़ मजबूर भली केॾो बि कंथार हुजे। टिणियूं सिंधी में ख़बरूं ख़तमु। खणो कमु कर लॻिया चुप करे वेहंदे, चवंदा वेठे शींहं बुख मरी आहे, पोइ तूं वरी छा कंदे? हल हा हाणे साफ़ थी वियो, हर शइ साफ़ थी वई आहे। घटि में घटि निकिरंदी कमरे मां त ॻाल्हाईंदी त कोन न। फरमान बरदार मुड़ुस वांगुरु मुंहिंजो फर्ज़ आहे घर खे साफ़ रखां। बाक़ी ज़ाल मुहारी जा कम त पाण ॾिसो छा थी कंदी वठी फिटी करे था। छा कयां इन मोए आशिक़ का पैसा कीअं कढां? हाणे त मूं वटि जेब ख़र्च बि न बचियो आहे, पर इन का पैसा कढणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। इन जे खीसे में त पैसा न नांग वेठा हूंदा आहिनि, नांग। पर मां बि इन खां पैसा कढाए दम वठंदमि। त मुंहिंजो नालो बि राणी आहे, पर छा कयूं कीअं? आइडिया हाणे मिलंदा पैसा। हाणे चङे टेबलूं बि साफ़ मूंखे करणियूं पवंदियूं। हा चई कुझु न कुझु त करिणो पवंदो, सुभाणे ईअं न थींदो। जी जी माशूक, जी माशूक, हुकुम कर। मुंहिंजी दिलि थी चए त अॼु पाण ॿई रांदि खेॾूं। हाँ चली हैं छा? नंढड़ी ॿार ही छा? अच्छो मथो अटो ख़राब। रांदि खेॾंदा नंढड़ा मासूम ॿार। असां हाणे वॾा थी विया हूं। छो नथा खेॾे सघूं? अरे बेवकूफ़, तोखे अकुल न आहे। सूंह ऐं शान रांदि खेॾनि त ठहे थो। असां हिन उमिरि में रांदि खेॾंदासीं, को महिमान हुजे तो अची वञे छा चवंदो? हाल भला अहिड़ी ॻाल्हि आहे, हल कमरे में रांदि था खेॾूं। न कमरे में न, हिते रांदि खेॾींदासीं। ऐं हाँ तोखे रांदि खेॾणी पवंदी। सफ़ा ज़िद्दी रही आहीं, हर ॻाल्हि में ज़िद करे मिड़ी, पंहिंजी ॻाल्हि मञाईंदी ज़रूर आहीं। ठीकु आहे भला, हल ॿुधा कहिड़ी रांदि खेॾणु चाहीं? पाण रांदि सोची आहे, ईअं था कयूं? हा हाणे ॿुध आशिक़। हा हेॾा हाणे ॿुध, ही आहे न? हा हे मां तोखे चोटे चोटे हणंदमि। हा सही आहे? जेकॾहिं मुंहिंजो निशानो सही लॻो त मां तोखां 1000 वठंदीसैं। ऐं जे मां गुस्सायवसि त पोइ तो वरी तूं मूंखे 1000 रुपया ॾिजां। अरे वाह जी रांदि हथ कई अथई। तकु लॻे त 1000 रुपया मां ॾियां, जे गुस्सायां त 1000 रुपया मां। न इहा रांदि ख़राबु आहे, ईअं न खेॾिबो, इहा फाउल रांदि आहे। ॿी का रांदि, जेकॾहिं तूं मूंखे हणी धकु ऐं धकु लॻो त पोइ मां 1000 ॾींदुसि। जे गुस्सायवसि त मां कोन ॾींदुसि, मां ॿुधाए छॾियां। हल ठीकु आहे, ईअं बि सही। बी न तकड़ा छा, ईअं वेझो सही न आहे, थोरो पोइ ते माण्हू अचे। हल हाणे सही, तयार थी। थोरो
बी रहा इते चूर तो थिए तो करे मुझो एहसास ही कोने धक्के की पुलिस जा तो मुझे 1000 कोड़े जल्दी कर चाहिए थी वही झट पैसा दे थो न पर गच में घट धक्को तो छा रहा बुधो कोन दई मजदूर के उने जी मजदूरी पगड़ सुकण का पेरी डिबिया दे मुझे 1000 रुपयो तू केड़ी तगारी खया जो मजदूरी आ तुजी सिधो तो मुके धक दे मुके जख्मी के दे वरी पैसा तकड़ा दी गोरी छो मु मेहनत न कया तो के धक ना आयो मु जल्दी कर 1000 दे जल्दी कर तरस देई तो जल्दी कर दे बड़े हाने बुध हाने हिक चक्कर वरी खेडनासी हाने मां हण दो से छो मां खट्टी वई हां तू थोड़ी खट्टियो अन्या मां तो गेणदम माने वरी बियो तो बण थी हां छो बढ़िया से खणी दे जल्दी कर मार भाई तो मां फांसी हल्या तो के कुछ नहीं खेल रहा बाहर तरस वे है ना कर वे बोलो तो कौन थो ना अन्या कुछ कोन थियो हां बस सही है अल्लाह के छो चुरी छो न तो तातुरा ये को तीरो छेड़े जो तब तो हनी न हाने लाती तो हनी जान छड़ा ओ हेवट आ कट डिंग टड़क डिंग कर हजार कर छो यो हिसाब बराबर थियो हाने वरी नवी खेडना थी हले अरे पान हई तो ओडी मन वटई अच्छा गुछायो त असा के जे नथी वडी दो धारी हई बीड़ वाला हाने तू ए जी ठीक है जी ख्याल कर जा हाँ छो रांद में थींदो आ जदान मोहब्बत जी जंग में सब शे जायज आ आशिक जी तू मुसा मोहब्बत न थो करी कंदो तो खां सवा दुनिया में आहे छा रानी जे करे त आशिक जेरो आ तो पो मुके ई धक लगो आई मां मरी पेम तो पो रांद में थींदो आ नहीं मुखे जे मल हाई ओडी मल खबर न पई धक तो लगे को तुझो ख्याल केर कंदो आशिक तू मां तो मरी भी तब न मुआ रहण दे ता न मां आस्ते न छे मां मुखे खबर मां आस्ते चुप कोन मुड़ने न हां छो 1000 खटणो आ मुखे अॼु सभु कसरूं कढंदो सां सॼी उमिरि त मूंखे मारियो अथई मस ॾिनो अथई मोकियो अॼु जेकॾहिं फ्रॉड न कयां त मुंहिंजो नालो बि आशिक़ न आहे हाणे पाण संभालजांइ छो त मूंखे 1000 खटणो आहे 1000 में हीअ गुलदस्तो तुंहिंजे दून में फड़ाक थी वेंदो पोइ ख़बर पए हा 1 2 हल रड़ियो तो केडी थी करी मार पई थक गुस्सियो थई मुंह तो ठोआ पाण जान सुआ पुलिस के बुलाओ पुलिस के उठा के अरे हज यार जिंदगी मार पे वक्त मरी पई जा जान पुलिस के बुलाओ जल्दी कर सुआ बेड़ा बुड्ढे ने मारे जा यार दे नहीं आई सुआ जल्दी अच मां कौन बचे ना मैं अदी साथे मुके तो खबर ही ना आई अरे मो आशिक मुके धक्कड़ी रत कढियो खून करे वियो मुझो मो भजियो छा तो समझे पांजे पाण के तही मुके मारे बी शादी कंदो मां भी रानी है या रानी मोए के कब्र ताई कोन छडींदम चाल पुलिस के सेट कर न मूंखे पैसा न खपनि मूंखे पैसनि जी लालच न हूंदी आहे मां कंहिंखां पैसा वठंदो ई न आहियां ऐं ख़ासि करे छोकिरनि खां पैसा वठां इहो त थी नथो सघे अरे रख ले ज़ोर थी करी त वठणो पवंदो छा वरी छा कई कुछ कोन चयो मास पैसा घुरिया मास कुछ तो मुके पैसा दे मेकअप मुझो खुटिया पर मोए न हेडा डिटो ना होडा डिटो गुलदस्तो खणी डायरेक्ट मुझे मथे ने मुझे मतो पाणे जे
मां त मुड़स माण्हू हा मां मुड़स माण्हू मां त मुड़स माण्हू हा मां मुड़स माण्हू अरे पकड़ो पकड़ो मेरा पर्स, किया चोर चोर। अरे ओ बा अरे पंहिंजो खण मार पवई हे पंहिंजो सामान त खण हल माण्हुनि खे केॾी तकड़ आहे मार पैसे न तकड़ जे करे अहिड़ो मूंखे टकर आयो आहे जो मुंहिंजूं मायूं बताल करे छॾियूं अथसि वरी सामान पंहिंजो फिटी करे अला तो हार कई अथसि सॾ थो कयां मार पैसे बीहे कोन थो हे ॻोठ वञी यादि कंदो यार मूं वटि कुझु हुयो वियो काॾे पोइ वरी मोटंदी वाट ते माण्हू खां बा मुंहिंजो पर्स कोन ठह ओ भाऊ मुंहिंजो कोन ठह मार का पैन ना ना तकड़ी कुत्ती अंधा गुलर। आपकी बड़ी मेहरबानी, आपने उस गुंडे से मेरा पर्स बचाया, वाकई बहुत बहादुर हो। आप जैसे लोगों की वजह से बहुत सारे लोग लुटने से बच जाते हैं। इस दुनिया में खुदा ने जहाँ फिरौन को पैदा किया वहाँ मूसा को भी पैदा किया। अगर आज आप ना होते तो आज मैं लुट जाती। थैंक्स, बंडल ऑफ थैंक्स। आपकी बहादुरी से मैं बहुत खुश हुई। ये लें आपका इनाम। न मूंखे पैसा न खपनि मूंखे पैसे जी लालच न हूंदी आहे मां कंहिंखां पैसा वठंदो ई न आहियां ऐं ख़ासि करे छोकिरनि खां पैसा वठण इहो त थी नथो सघे। अरे रख लें। ज़ोर थी करी त वठिणो पवंदो हूअं बि सुहिणो माण्हू मिंट करे उनखे जवाबु ॾियण बि चवंदा गुनाह हुआ ऐं इहो गुनाह मां कोन खणंदुसि। नहीं नहीं, मैं दिल से दे रही हूँ। ॾे बिस्मिल्लाह। इसमें मेरा कार्ड भी है। जब भी आपको किसी भी चीज़ की ज़रूरत पड़े आप बिला झिझक मुझे कॉल कर लिए, कोई भी काम पड़े कांटेक्ट कर लिएगा। आपको पता है इस पर्स में क्या है? मूंखे कहिड़ी ख़बर है पर्स तुंहिंजो आहे तोखे ख़बर हूंदी न तेने में अंदरि छा आहे। हाँ अरे इसको क्या हो गया? तो बेहोश हो गया। लगता है गर्मी की वजह से हुआ है। इसको तो अब हॉस्पिटल ले जाना पड़ेगा। रिक्शा। हाय मार पवे ने मुए के कारो ड्रम मुके आनी ओंदा पड़ी। अरे अदी न तोखे धक लॻल आहे न मथे में पता तो आहे न तुंहिंजी रत थी निकिरे न कुझु केॾो कूड़ थी ॻाल्हाए वीचारी अदा आशिक ते केॾो ज़ुल्म थी करे मूंखे त ख़बर ई न आहे। सुहा तू मुंहिंजी भेणा या आशिक जी? तू मुंहिंजी साइड नथी खणी ऐं आशिक जी साइड थी खणी अकुल अथई? अदी अदा आशिक कयो छा? बंदूक कई, कुआड़ी आई, गोली आई, केड़ो जुल्म कई? अच्छा त अदा आशिक अदी नानी ते ज़ुल्म कयो आहे या त मूंखे ख़बर ई न आहे। छा वरी छा कयो अथसि? तोखे नज़र नथो अचे? हमलो कयो अथसि मुंहिंजे मथां, हमलो वॾो ज़ुल्म कयो अथसि मुंहिंजे मथां। हमलो? पर छा सां हमलो कई ऐं छो हमलो कई? छा वरी छा कई? कुझु कोन चयोमांसि, पैसा घुरियामांसि कुझु त मूंखे पैसा ॾे, मेकअप मुंहिंजो खुटी आहे। पर मोए न हेॾा ॾिठो न होॾा ॾिठो, गुलदस्तो खणी डायरेक्ट मुंहिंजे मथे ने मुंहिंजो मथो पाणे जंहिंजे। वाह अदा आशिक त वॾो दिलेर थी वियो आहे। अच्छा अदा आशिक केॾो दिलेर थी वियो आहे या त मूंखे ख़बर ई न आहे। शान तूं वञ हींअर जो हींअर वञ, हिन मोए खे ॻोल्हे खंभे ते मूं वटि खणी अच, ॾिसां थी मां हिनखे। वञ ठीकु आहे आदि वञा। वठी आ हिनखे। मोए जे अॼु मां ॿुधायांसि थी मूंखे धकड़ी कीअं वियो, तुंहिंजी भेण खे धकयो अथसि, तोखे का ख़बर न आहे। तोबा तोबा अल्लाह साईं, तोबा अल्लाह साईं। कूली कूली मूंखे त ख़बर ई न आहे। डॉक्टर साहब इनको क्या हुआ? कोई परेशानी वाली बात तो नहीं है ना? नहीं ऐसी कोई परेशानी वाली बात नहीं है, आप परेशान मत हो। तो फिर ये बेहोश क्यों हुए? मैडम जी गर्मी ज्यादा लगने की वजह से इनका ब्लड प्रेशर लो हो गया है। मैंने ट्रीटमेंट कर दी है, जल्दी ये होश में आ जाएंगे। एक्सक्यूज मी डॉक्टर, मैं एक कॉल अटेंड कर आती हूँ।
शान दे खबर इहो मोह मिलियो तोखे? न दी अदा आशिक के रेले हेठां ॻोल्हियमि ट्रक जे हेठां ॻोल्हियमि गुडिन में ॻोल्हियोमांसि पर मिलियो ई कोन अलाए किथे आहे। न तू सही तरह अदा आशिक के काथे न ॻोल्हियो हूंदो। छो कोन ॻोल्हियो हूंदो? इहा त मूंखे ख़बर ई न आहे। सुहा तोखे कीअं ख़बर हूंदी तू कहिड़ो शान सां गॾु हुए? अच्छा त मां शान सां गॾु न हुयमि, इहा त मूंखे ख़बर ई न आहे। सुहा तू पंहिंजी बकवास बंद कर, मां अॻे ई परेशान आहियां। त पोइ अदी तू शुरू कर, मूंखे त ख़बर ई न आहे। छा जी? अलाए मूंखे त ख़बर ई न आहे। ओहो शान छॾी ने के तू मूंखे ॿुधा तू इन मोए खे चङी तरह ॻोल्हियो? ख़बर न आहे हिन मोए मारे काॾे बरमू कयो। अच्छा त अदा आशिक बरमू कयो आहे, पोइ तव्हां हुनखे ॻोल्हियो छो था? मूंखे त ख़बर ई न आहे। शान डंडो खणी आ त मां हिन खे वन ढक कयां त ॿुधायां हिन खे ख़बर कीअं न आहे। अच्छा त अदी मूंखे वन ढक कंदी, इहा त मूंखे ख़बर ई न आहे। छॾियो जदी ही त आहे ई चरी। चली मां न आहियां, चलिया तव्हां ॿई आहियो, मूंखे त ख़बर ई न आहे। अच्छा असां ॿई कीअं चरिया आहियूं? ॾिसो मूंखे इहो ॿुधायो त अदा आशिक जो बेस्ट फ्रेंड केरु आहे? हाँ अदा रफ़ीक। हा त पोइ तव्हां उन खे फोन कयो न, थी सघे थो त अदा आशिक जेको उहो रफ़ीक सां गॾु हुजे, मूंखे त ख़बर ई न आहे। वाह सुहा वाह, जिंदगी में पहिरियों चक्कर अकुल वाली ॻाल्हि कई त। शान जल्दी कर फोन कर लगा इने के पुछा करीस इहो मोह अदा रफ़ीक जे घर त न वियो आहे, पुछा करीस। अरे नंबर त अदी बंदि अथव। ओयो उहे ने नंबर खुलियल हूंदो आहे, बाक़ी हाणे कमु पियो आहे त मोए जो नंबर ई बंदि आहे। निभागो अदी पंहिंजे मुड़ुस खे निभागो चओ त चओ भले, बाक़ी रफ़ीक खे न चइजांइ, मूंखे त ख़बर ई न आहे। हाँ छा थी ॻाल्हाए? डॉक्टर मां ॿुधाए थो छॾियां पर्स उन में सोन पैसा ऐं छोकिरी तकड़ी पेश कर, मां हितां त कोन वेंदुसि। न त छा कंदे भी त कंपाउंडर खे चवां थो तोखे खणी ॿाहिरि छिलाए। कंपाउंडर या बेहोशी वारी सुई खणी आ, अहिड़ा माण्हू बेहोश भला आहिनि। हाँ सुआ थी तो सके अहिड़ी ज़िंदगी खां मौत भलो आहे। सुआ आऊं जॾहिं बि शादी कंदमि न त अदी राणी जहिड़ी छोकिरी सां कॾहिं बि शादी न कंदमि, केरु पादर खाईंदो रोज़। मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू, मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू। मां किथे आहियां? हवा अस्पताल में आयो। हाँ अस्पताल में मूंखे केरु खणी आयो आहे? तोखे हिकिड़ी छोकिरी वठी आई आहे हिते। पर्स में पैसा ऐं सोन हो, उहो पर्स किथे आहे? सोन पर्स छा थो चवीं? हाँ पर्स जंहिंमें सोन हो मुंहिंजो, सोन किथे आहे मुंहिंजो? लॻे थो त गर्मी दिमाग़ ते चढ़ी वई अथई। डॉक्टर मां ॿुधाए थो छॾियां पर्स उन में सोन पैसा ऐं छोकिरी तकड़ी पेश कर, मां हितां त कोन वेंदुसि। न त छा कंदे भी त कंपाउंडर खे चवां थो तोखे खणी ॿाहिरि छिलाए। कंपाउंडर या बेहोशी वारी सुई खणी आ, अहिड़ा माण्हू बेहोश भला आहिनि। चरी वई आहे न, पोइ छॾीसि मां वञा थो, बसि वञा थो। सन अदी रानी जे करे न उहा मकल थी कली मकल, मूंखे त ख़बर ई न आहे। हाँ सुआ अदी राणी ज़ालिमा वॾी, ॾिसंदी कोन्हे कॾहिं कॾहिं पाण ॿिन्हिनि खे बि कुटको ॾेई ॾींदी आहे। हाँ ॾिस अदी रानी रोज़ अदा आशिक खे कुटे, वरी पोइ चवंदी आहे मूंसां नाक थी वियो, आशिक मूंसां कहर थो करे, मूंखे मौले थो, मूंखे त ख़बर ई न आहे। अदी राणी जी हाणे कंहिं बि ॻाल्हि ते असांखे भरोसो ई कोन्हे। सोन मां तोखे कहिड़ी बि ॻाल्हि ॿुधायां, मूंखे लॻे थो त आशिक न ॿाहिरि वञी काथे ख़ुदकुशी करे छॾी आहे, मूंखे त ख़बर ई न आहे। हाँ सुआ थी तो सके अहिड़ी ज़िंदगी खां मौत भलो आहे। सुआ आऊं जॾहिं बि शादी कंदमि न त अदी राणी जहिड़ी छोकिरी सां कॾहिं बि शादी न कंदमि, केरु पादर खाईंदो रोज़। अच्छा त तूं अदी रानी जहिड़ी छोकिरी सां शादी न कंदे, मूंखे त ख़बर ई न आहे। सुआ हाणे हिन ॻाल्हि खे छॾ, हाणे इहो सोच त अदा आशिक हूंदो काथे। हाँ मूंखे त ख़बर ई न आहे।
तोखे त सूंह का ॻाल्हि ख़बर ई न आहे हूंदी, पाण ई थो सोचां। ठीकु आहे, मूंखे त ख़बर ई न हुई। ख़बर न आहे आशिक़ काॾे हलियो वियो। मां त 1000 रुपयो भराइण जे करे इहो सॼो मकर कयो, पर मूंखे कहिड़ी ख़बर हुई त इहो घर छॾे हलियो वेंदो। पर मां बि त रोज़ उनखे कुटे कुटे नाड़ कंदी आहियां। ईअं त न आहे जो आशिक़ मुंहिंजे ज़ुल्मनि खां तंग अची ख़ुदकुशी करे छॾी हुजे। अदी रानी ओ जेको दास कहे न ओ छा आशिक़ उथी ओ मूंखे अकेला छॾे वे उथी आशिक़ छो हलियो वे, छो वञी पाण खे रेल जे हेठि ॾिनई। भॼाई तो देर कई न थी तोखे बि गॾु वठी वञे हा। मां तूं त चुप कर, मूंखे हाणे मुड़ुस जे मथां रोअण त ॾियो न। रो माण्हू जो निकलाई अरे आशिक़ अरे राणी मार खुदा जी भाई हाणे त मरी वियो, हाणे त न मार। आशिक़ अदी छा थियो आहे? इहो बेवा मान जली एक्टिंग छो थी करे? मूंखे त ख़बर ई न आहे। सुआ तो छा पे चयो? मां इहो थी चवां त आशिक़ जी का ख़बर पई आहे या न? मूंखे त ख़बर ई न आहे। अरे सुआ खुदा जी का मार पवे लक लानत अथई। मां सम्झो तो मूंखे इहो ॿुधाइण आई त आशिक़ प्यालो करे विया बुढी मर। भले इहो त मूंखे ख़बर ई न आहे। तोखे न आहे ख़बर कुझु बि। आपकी बड़ी मेहरबानी, आपने उस गुंडे से मेरा पर्स बचाया, वाकई बहुत बहादुर हो। आप जैसे लोगों की वजह से बहुत सारे लोग लुटने से बच जाते हैं। इस दुनिया में खुदा ने जहाँ फिरौन को पैदा किया वहाँ मूसा को भी पैदा किया। अगर आज आप ना होते तो आज मैं लुट जाती। थैंक्स, बंडल ऑफ थैंक्स। वालेकुम रफ़ीक मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾी। मां सोचां पियो त को अहिड़ो माण्हू हुजे जंहिंसां मां कचहरी कयां, अंदर जो हाल ओरियां, ॾाढो परेशान हुउसि। शुक्र थियो तूं अची यार। ॿुधाए त सही कहिड़ी परेशानी आहे। आउं पाण परेशान थी वियो तोखे ईअं सुॼल ॿुथल सां ॾिसी। मुंहिंजो ख़ैरु त आहे। मां ॻाल्हि भली बि आहे ऐं ॻाल्हि थोरी ॾुखी बि आहे। उमिरि ते तो ईअं भली ॻाल्हि आहे। अरे तूं नथो सम्झी यार, तूं हेॾो थारो दाना माण्हू अकुलमंद हेॾो डॿे जहिड़ो मथो कोई वठी तो घिटिन में फिरंदो, तोखे इहा ख़बर कान्हे त हिकिड़ो माण्हू ख़ुशि छो थींदो आहे। उहो त सभु ठीकु आहे, मूंखे दाना चई आहे, मूंखे बि ख़बर कोन हुई। हाणे ख़बर पई न? हा पइजी। हाणे ॿुधाए, हुकुम कर, फरियाद बयानु कर। घरां पादर खाई मां निकितुसि। इहा हिकिड़ी नई ॻाल्हि आहे। इहो ई त मसइलो आहे। मुंहिंजी जेकी शुरूआत थी थिए न उहा मोचण वारी थी। माशाल्लाह हीअं त हिरी वियो हूंदे। हा मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू।